मौला का प्यारा हमारा नबी, दोनों आलम का दूल्हा हमारा नबी। कौन देता है देने को मुँह चाहिए, देने वाला है सच्चा हमारा नबी। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मद, अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मद। सुभान अल्लाह। असांजे हिकु दोस्त मैसेज कयो त दुआ कयो त असां बि हिन काफ़िले में हलूं मदीने। नवाब खान अल्लाह ताला नसीब कंदो उनखे बि हाज़िरी। इश्क वारी सुभान अल्लाह चओ था साईं, क्या बात है। त मदीनो मदीनो उन्हनि खां पुछो जन मदीने खे ॾिठो आहे। मौला साईं बार बार अव्हांखे मदीनो नसीब करे, छो त मदीने में छा आहे अचो अव्हांखे ॿुधावां। हाँ साईं गुलाम हैदर साईं, मिलिया मोहब्बत वारनि खे दीदार मदीने में, मिलिया मोहब्बत वारनि खे दीदार मदीने में, मिलिया मोहब्बत वारनि खे दीदार मदीने में। छॾ पारी बख्शे कुल, छॾ पारी बख्शे कुल बदकार मदीने में, मिलिया मोहब्बत वारनि खे दीदार मदीने में, मिलिया मोहब्बत वारनि खे दीदार मदीने में। छॾ पारी बख्शे कुल, छॾ पारी बख्शे कुल बदकार मदीने में, मिलिया मोहब्बत वारनि खे दीदार मदीने में, मिलिया मोहब्बत वारनि खे दीदार मदीने में। चओ सुभान अल्लाह। इश्क वारी सुभान अल्लाह चओ। अल्लाह ताला कुरान मजीद में फरमाया है, अगर अवां पंहिंजी जानुनि ते ज़ुल्म करे वे हो त अचो मुंहिंजे हबीब जी बारगाह में, उते मूंखां माफ़ी घुरो ऐं मुंहिंजो हबीब बि अव्हां जी सिफारिश करे त मां अव्हांखे बख़्शे छॾां। सुभान अल्लाह। कुरान ॾिनो वादस इज़्ज़लमो अनफुसहुम, कुरान ॾिनो वादस इज़्ज़लमो अनफुसहुम, मदीयुन जी मिले माफ़ी मिट जन था मिड़ोई गम, मदीयुन जी मिले माफ़ी मिट जन था मिड़ोई गम। अल्लाह जी रहमत जा, अल्लाह जी रहमत जा आसार मदीने में, मिलिया मोहब्बत वारनि खे दीदार मदीने में, मिलिया मोहब्बत वारनि खे दीदार मदीने में, मिलिया मोहब्बत वारनि खे दीदार मदीने में। जिथे गौस कुतुब के अब्दाल बईंदा है, न पूछते सुभान अल्लाह। जिथे गौस कुतुब के अब्दाल बईंदा है, आका जे खजाने मां अची झोल भरींदा है, आका जे खजाने मां अची झोल भरींदा है। सुल्तान सखी सरवर, सुल्तान सखी सरवर सरदार मदीने में, मिलिया मोहब्बत वारनि खे दीदार मदीने में, मिलिया मोहब्बत वारनि खे दीदार मदीने में। जिब्राइल ईंदो सैयद जी सलामी अले, फलकन ता अचन फौजूं गोहर जी गुलामी अले, जिब्राइल ईंदो सैयद जी सलामी अले, फलकन ता अचन फौजूं गोहर जी गुलामी अले। मेलो वा मतल हर दम, मेलो
सुभान अल्लाह। इस्माइलानी वारो के त एड़ा मानू आहिनि जेके हर जुमो वञी मदीने में पढ़ंदा हूंदा या आहिनि बाबू किबला के एड़ा मानू हर महीने मदीने वञनि के एड़ा मानू जेके हर साल मदीने वञनि वो त कंहिंजे वक्त सां रीस त न आहे न जंहिंखे मुस्तफ़ा करीम घुराए पंहिंजे दर ते हर को न पुजे पांथी यासर भाई हे मिसरो रिकॉर्ड करण जड़ो थई जो टिकटॉक ते ॾियण जड़ो थई इश्क सां चओ सुभान अल्लाह। हर को न पुजे पांथी हुते बख्त जी बाज़िया सोई थो रसे दरते जित जानिब राज़िया सोई थो रसे दरते जित जानिब राज़िया अखियुन सद सन आशिक अखियुन सद सन आशिक इसरार मदीने में मिला मोहब्बत वारन के दीदार मदीने में मिला मोहब्बत वारन के दीदार मदीने में। सुभान अल्लाह। ही कलाम एक दरवेश जो लिखल है जंहिंखे चवंदा आहिनि पीर करमुल्लाह इलाही अल मारूफ दिलबर साईं सही कलाम बि मदीने जी सिक में लिखियो साईं इन वक्त बि हुन मुक़द्दस सरज़मीन ते आहिनि रमज़ान में भी मदीने में हा शवाल में भी मदीने में हा वापस आया वरी हज ते हलिया विया हाँ वही नसीब जी बाज़ी आहे जंहिंखे मुस्तफ़ा करीम घुराए हाणे आखिरी मिसरे में दिलबर साईं बादशाह शेर लिखियो हिते हाणे न दिल लगंदी हल दिलबर साईं काहे छड़ सिंध सगोरीअ खे हल लागा पालागे छड़ सिंध सगोरीअ खे सब लागा पालागे हल जानिब जाद सुतो हल जानिब जाद सुतो जिन सार मदीने में मिला मोहब्बत वारन के दीदार मदीने में मिला मोहब्बत वारन के दीदार मदीने में मिला मोहब्बत वारन के दीदार मदीने छजबारी बख्श कुल छजबारी बख्श कुल बदकार मदीने में मिला मोहब्बत वारन के दीदार मदीने में। मोहब्बत वारी सुभान अल्लाह जी सदाना यदा साईं दिल खोले सुभान अल्लाह खबर त पयो हुजूर जब परवाना पतंग बैठा इन महफिल में हाँ हाज़िर 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 बिस्मिल्लाह। हाजी साहब मुखे हिकिड़ो हुकुम फरमायो हो वो भी पेश कयूं था पिया सुभान अल्लाह चवंदा वॾा साईं जॾहिं मुंहिंजा करीम आका मके मां लॾे मक्को छॾे मदीने आया मक्को छॾे